अस्सलाम वालेकुम दोस्तों, आओ हाणे मौजूदु आहियां सिंधी इलाइक़े सचल में, जिथे सचल मेडिकल सेंटर आहे ऐं हिते सिंधियुनि लाइ काफ़ी सुठी सहूलियतूं आहिनि। जेके डॉक्टर्स ॿाहिरि 1000 रुपया फ़ीस में या 800 रुपया फ़ीस में आहिनि, उहे साॻाई कंसल्टेंट्स हिते घटि पैसा वठनि पिया, छाकाणि त सिंधी इलाइक़ो आहे ऐं हिते उन्हनि ख़ासि फेवर बि ॾिनी आहे असांजे पंहिंजनि आवाम जे लाइ। ऐं उन्हनि जा मुख़्तलिफ़ टाइमिंग्स आहिनि। जेकॾहिं तव्हां सचल में रहो था या आसपास रहो था त तव्हां लाइ हिकिड़ी सुठी सहूलियत आहे हेल्थ जे हिसाब में, ख़ासि तौर ते जीअं असां जेकॾहिं ॿियनि वॾियुनि टर्शरी हॉस्पिटल्स में वेंदा आहियूं त काफ़ी सारो वेट करिणो पवंदो आहे असांखे। उन्हनि जा डिफरेंट टोकन हूंदा आहिनि या कीअं, या रिसेप्शन ते काफ़ी अलॻि अलॻि माण्हू हूंदा आहिनि। त हिते तव्हां वटि इहा सहूलियत हूंदी जो फ़ोन ते तव्हांखे टाइम मिली वेंदो ऐं घटि पैसनि में अवांजी जेका सिहत आहे उहा घणी कंप्रोमाइज़ न थींदी। पैसा बि घटि हूंदा ऐं ट्रीटमेंट वग़ैरह जेको आहे, डॉक्टर्स बि फिज़िशियन जेके आहिनि FCPS हिते वेहनि पिया ऐं उन सां गॾोगॾु जेके स्पेशलिस्ट नर्सिस आहिनि उहे केयर कनि पिया मेडिकल केयर जे हिसाब में। असां सां गॾु मौजूदु आहिनि तस्लीम भुट्टो साहिबु, जेको हिन सेंटर खे हलाइनि पिया ऐं आवां जो होस्ट अवेस अकबर। त तस्लीम साहिब खां हितां जी सहूलियतूं पुछूं पिया ऐं उनखां अलावा सिंधी माण्हुनि लाइ कहिड़ियूं सहूलियतूं ॿियूं ॾेई सघे थो उन्हनि जे बारे में पुछूं, उनजे बारे में साईं खां पुछूं था। तस्लीम साहिबु, वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो असांखे। तव्हां वटि कहिड़ा कहिड़ा हिते डॉक्टर वेहनि था, उन्हनि जी टाइमिंग छा आहे? सर, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। सर, हिन वक़्तु असां वटि 4 डॉक्टर वेहनि था, ठीकु आहे, जंहिंमें शाम जो 5 बजे खां 7 बजे ताईं हूंदा आहिनि। डॉक्टर अंबर सिमी आहे, जेका गाइनोकोलॉजिस्ट ऐं प्लस इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे, जेके तव्हां जेको आहे सो बांझपन बि चई सघो था। औरतुनि जे ज़नाना जेके डिज़ीज़ आहिनि, ज़नाना ऐं मर्दा बांझपन ॿिन्ही जो इलाजु कंदी आहे उहो। ॿाहिरि त हुनजी फ़ीस जेको आहे सो 2000 रुपया आहे। गुलशन में हुनजी क्लिनिक आहे, उते हुनजी फ़ीस 2000 रुपया, पर हिते असां पंहिंजे क्लिनिक जे हिसाब सां, इलाइक़े जे हिसाब सां सिर्फ़ु 500 रुपया हुनजी रखी आहे, ठीकु आहे। उनखां पोइ असां 2 ॾींहं हूंदो आहे ENT स्पेशलिस्ट डॉक्टर ताज मोहम्मद, जेके शाम जो 7 बजे खां 9 बजे ताईं हूंदा आहिनि, जुमे वारे ॾींहुं ऐं सूमर वारे ॾींहुं, 2 ॾींहं हूंदा आहिनि उहे, ठीकु आहे। उनखां पोइ डॉक्टर ज़ाहिद हुसैन ईंदा आहिनि असां वटि 10:30 बजे खां राति जो 12 बजे ताईं। उहे जनरल फिज़िशियन आहिनि ऐं जेको आहे सो FCPS थियल आहे साईं जन जी। बिल्कुलु, नेबुलाइज़र जी हिते सहूलियत मौजूदु आहे। उनखां अलावा कैथेटराइज़ेशन जी ज़रूरत आहे, NG जी जेको आहे सहूलियत असां वटि मौजूदु आहे। सर्कमसिशन जेके तौरु चइबो आहे, उहा बि असां वटि सहूलियत मौजूदु आहे। उनखे अलावा नर्सिंग केयर में जेके अचनि था, ड्रेसिंग थी वई, कैनुला थी वियो, या उनखे अलावा इंजेक्शन वग़ैरह, जेकॾहिं सनो नंढो वॾो कमु आहे त उहो बि तव्हांजो हिते ई हल थी सघे थो। मतिलबु चवण जो इहो आहे त काॾे ॿाहिरि वञणु या वधीक ॿिए पासे माण्हू वॾो टाइम बि ॾिए थो, वॾो टाइम बि लॻे बि थो हुते, त उनखां बहितर आहे जेकॾहिं तव्हां सराउंडिंग में रहो था त तव्हां हिते पंहिंजी सहूलियत मां फ़ाइदो वठी सघो था। दोस्तों, हीउ सेंटर आहे सचल मेडिकल सेंटर, जेको बिल्कुलु मेन रोड ते ई ठहियलु आहे। इनमें फीमेल्स जो वेटिंग एरिया अलॻि आहे, मेल जो वेटिंग एरिया अलॻि आहे ऐं उनखां अलावा हिते IV फ्लूइड वग़ैरह बि लॻंदो आहे। कंसल्टेंट जेके डॉक्टर्स आहिनि उहे बि हिते ई वेंदा आहिनि ऐं अनक़रीब जेको आहे हिते अल्ट्रासाउंड मशीन जी बि फैसिलिटी थी वेंदी, डेंटिस्ट डॉक्टर जी बि फैसिलिटी थी वेंदी, लेबॉरेटरी जी बि फैसिलिटी थी वेंदी। तव्हां पंहिंजूं टेस्टूं बि तव्हां करे सघो था ऐं मार्केट खां घटि क़ीमत में हिते शयूं आहिनि। त इहा तमामु सुठी फैसिलिटी आहे पंहिंजे तरह जे हिसाब में, जिते इहे शयूं मिलनि थियूं। ऐं उन सां गॾोगॾु हिते होम नर्सिंग केयर बि आहे। हीअ रजिस्टर्ड नर्स आहिनि जेके PNC खां रजिस्टर्ड आहिनि। जेकॾहिं तव्हांखे घर में ज़रूरत आहे त उते बि फैसिलिटी ही मिली सघे थी। जीअं इंजेक्शन हणणो हूंदो आहे, कैनुला हणणो हूंदो आहे या ड्रेसिंग वग़ैरह हूंदी आहे त उहा सॼी तव्हांखे घर में बि फैसिलिटी मिली सघे थी ऐं उहा बि घटि क़ीमत में। दोस्तों, अगरि तव्हांखे काई बि क्वायरी हुजे, कंहिं बि डॉक्टर्स जो पुछिणो हुजे त तस्लीम भाई जो नंबर हिन में एड थियल आहे, तव्हां बिल्कुलु फील फ्री थी हुन सां कॉन्टेक्ट करे सघो था। इहा तव्हांजी पंहिंजी सहूलियत आहे, इहा असांजी सिंध जी सहूलियत आहे। ऐं अगरि तव्हां मुंहिंजो वीडियो ॾिसो था, ॿी का तव्हां वटि अहिड़ी का फैसिलिटी आहे जेका सिंध लाइ आहे, उहा तव्हां बिल्कुलु फील फ्री थी राब्तो करे सघो था। असां उहा बि स्प्रेड कंदासीं त जीअं असांजा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे फ़ाइदो मिले। वॾी महिरबानी तव्हांजो। अस्सलाम वालेकुम।